तव्हां ॾिसी रहिया आहियो कंप्यूटर नॉलेज इन सिंधी। मां आहियां तव्हांजो होस्ट अताउल्ला। दोस्तो, पाण अॼोके वीडियो में लाइन नंबर ॾियणु सिखंदासीं। लाइन खे नंबर कीअं ॾिजे। दोस्तो, जंहिं बि असांजो वीडियो असांजो ही चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहो चैनल खे सब्सक्राइब करे वठे। दोस्तो, लाइन नंबर अचो त पाण ॾियणु सिखूं। दोस्तो, ये पाण लाइन लिखी आहे। हाँ, लाइन नंबर ॾियण लाइ पेज लेआउट जे अंदरि वेंदासीं। पोइ हिते लाइन नंबर जो ऑप्शन आहे। हिते लाइन नंबर ते वञी करे कंटिन्यू ते क्लिक कंदासीं त लाइन खे नंबर अची वियो। दोस्तो, असांखे कॉपी करे हितां ते ॿी लाइन था लिखणु चाहियूं। ॾिसो दोस्तो, त जॾहिं असां हिते ॿी लाइन ते आयासीं त ऑटोमेटिकली हिनखे नंबर अची वियो। जॾहिं टीं लाइन ते आयासीं त टे नंबर लाइन ते बि ऑटोमेटिकली हिनखे नंबर अची वियो। ईअं ई हिन लाइन नंबर जे अंदरि ॿिया ऑप्शन बि आहिनि जेकी बि असां क्लिक करे पाईंदा आहियूं। स्टार्ट ईच पेज, हर हिकु पेज खां नई सिरे स्टार्ट थिए। कंट्रोल एंटर करे असां नए पेज ते ईंदासीं त ॾिसो दोस्तो, हिन पेज ते जॾहिं आयासीं त हिते वरी मुंड खां स्टार्ट थी वई। ऐं दोस्तो, नए पेज ते अचण लाइ कंट्रोल एंटर प्रेस कंदासीं त असां नए पेज ते अची वेंदासीं। दोस्तो, अॼोके वीडियो जे अंदरि तव्हां लाइन नंबर ॾियणु सिखी विया आहियो। उमेद थी कजे त तव्हांखे असांजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। ऐं ॾिसंदा रहो असांजो चैनल ऐं लाइक कयो असांजा वीडियोज़ ऐं सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे।